अस्सलाम वालेकुम उस्ताद साथियों। इलाही ॾींहनि खां पोइ पेटिलफ तंज़ीम ऐं पेटिलफ जी सियासत ते ॻाल्हाइण लाइ हाज़िर थियो आहियां। दोस्तो मौजूदा जेको सो सदर जेको आहे जेको गुज़िरे हींअर टेन्योर में गुज़रियो आहे असांजे ग़ुलाम रसूल महर साहब, ॿुधो आहे त वरी पटका पाए करे वरी तयारु थियो आहे सिंध जी सदारत हासिल करण जे लाइ। पाण पेटिलफ जी तारीख़ में सिंध जी पेटिलफ जी तारीख़ में नाकाम तरीन सदर गुज़रिया आहिनि। साईं जेके बि वाइदा कया पंहिंजे वाइदनि ते पूरा कोन लधा। जेके इलेक्शन कैंपेन जे दौरान हिननि जेको सो मंशूर हुयो, पंहिंजे मंशूर जी बि का मंशा पूरी कराए कोन सघिया। उस्तादनि खे 16हों ऐं 17हों ग्रेड कोन ॾियारे सघिया। सरकार वटि कमज़ोर रहिया, कमज़ोर मौक़िफ़ रखंदा रहिया। उनजी वजह छो त पाण करप्ट हुया। हुनजा पंहिंजा फाइल जेके से बगलनि में हूंदा हुया, उहे कम जेके खणी वेंदा हुआ उहे सेक्रेटरी कोन कंदा हुया। पोइ मजबूरन उस्तादनि जे कमनि जो सौदो करे पंहिंजा कम ज़ाती कराए ईंदा हुया, जिन्हनि खां हुननि खे लखे रुपया मिलंदा हुया। जीअं असां ॿुधो आहे ज़राए खां, ऐं ज़राए जो इहो बि चवणु आहे त फाइल बगल में सॼो पीरियड जेको आहे सेक्रेटरीट में धिका खाईंदा रहिया पंहिंजे धंधे जे लाइ, पंहिंजे कम जे लाइ। इहो ज़राए जेके हुनखे ॾिसंदा हुआ उहे ॿुधाईंदा हुआ त फाइल इहे छाजा हुआ, उस्तादनि जा कम थिया कोन्हनि का, उहे कहिड़ा फाइल हुया, कहिड़ियूं उन्हनि आईडियूं पे खोलायूं, कहिड़ा बिल पास पे कराया, छा पे करायो। ख़ैर, पर अचूं था, इलेक्शन जो माहौल लॻो पियो आहे। वरी पटको ॿधी करे जेको सो संदरो ॿधी ऐं पटको ॿधी करे वरी सिंध जी सदारत हासिल करण जे लाइ जोड़ तोड़ सां ग़ुलाम रसूल महर साहब ऐं हुनजा साथी करे रहिया आहिनि। ख़ैर, असीं एतिरो चवंदासीं त हिन टेन्योर में तव्हां कुझु कोन करे सघिया। उस्तादनि जो तमामु घणो नुक़सानु थियो। बायोमेट्रिक में उस्तादनि खे सज़ाऊं तव्हांजे पीरियड में आयूं, ऐं जेको सो जबरी बदिलियूं थियूं STR जे नाले ते उस्तादनि खे दरपदर कयो वियो। लखे रुपया उस्ताद भरे करे वापसि मोटिया। बायोमेट्रिक जे नाले ते वॾी करप्शन थी। बायोमेट्रिक जे लाइ तव्हां चयो त असीं हुनखे ज़िले जी सतह ते न खणी आयासीं, त डिवीज़न जी सतह ते खणाए ईंदासीं, जेको तव्हां कोन खणाए अची सघिया। 16हों 17हों ग्रेड तव्हां उस्तादनि खे असीं ॾियारींदासीं, तव्हां कोन ॾियारे सघिया। सिर्फ़ जेको आहे अॻुवाण जेके आहिनि पेटिलफ जा, उहे धंधे सां लॻल हुया। उन्हनि खे असां टेज़रीन में ॾिठोसीं, फाइलूं बगल में हुयूं, रिटायरमेंटनि जा उन्हनि केस पे कराया, GP फंड ते उन्हनि कमीशनूं पे वरितियूं, सेक्रेटरीट में उन्हनि धंधो पे कयो, बायोमेट्रिक जे नाले ते, STR जे नाले ते उन्हनि धंधो कयो। उनखां अलावा डायरेक्टर ऑफिस में जेके हेयरिंग थियूं उस्तादनि जूं, उन हेयरिंग में छॾाइण जे नाले ते माना जेको सो धंधो कयो। ख़ैर, उस्ताद जो जेको टेन्योर गुज़रियो 5 सालनि जो, इंतिहाई ख़राब गुज़रियो। उस्ताद इंतिहाई मायूस आहे। प्राइमरी उस्ताद पेटिलफ जी कारकर्दगी बिल्कुल ज़ीरो रही। हाणे ॾिसूं था त इहे साॻा अॻुवान कहिड़े मोह सां वरी कहिड़ो मंशूर खणी था अचनि, ऐं वरी जेको सो इलेक्शन कैंपेन में कीअं था अची बीहनि, कहिड़े नक जी पकाई सां अची बीहंदा ऐं वोट कीअं घुरंदा। ऐं ज़िले जा जेके से सदर साहिबान ऐं तहलके जा सदर साहिबान आहिनि, कहिड़े नक सां उन्हनि खे वोट ॾींदा, उहो नक बि ॾिसंदासीं, उहो मोह बि ॾिसंदासीं इंशाअल्लाह। हींअर इलेक्शन अचे पई, चए चुको शुरू थियण वारो आहे। ऐं तव्हांजो भाउ मोहम्मद अली तव्हांखे माज़ी, छो त माज़ी आउं ॿुधाए सघां थो जेको मुंहिंजे अखियुनि जे अॻियां थियो आहे। मुस्तक़बिल जो तव्हां पाण फ़ैसिलो कजो, माज़ी तव्हांखे असीं ॿुधाईंदासीं। ख़ैर, नाकाम तरीन सदर साईं ग़ुलाम रसूल महर ऐं हुनजा साथी रहिया आहिनि। जेके बि ग़ुलाम रसूल महर जा साथी आहिनि, उहे जेके बि मुंहिंजा वोटर आहिनि, तेलकनि खां वठी ज़िलनि खां वठी मथे ताईं सभु धंधे में रहिया। सभिनी धंधो कयो। धंधे वारे खे पाण सिंधी में मुंहिंजे ख़्याल में दलाल चवंदा आहियूं। हा, पाण दलाल चवंदा आहियूं। उन्हनि दलाली एजेंटगिरी कई, ऐं दलाली मतिलबु त केसनि तां दलाली जा पैसा वरिता। हा, केसनि तां, GP फंड तां जेके कमीशन थी, रिटायरमेंट तां, मरहूम उस्तादनि जी कोटा घोड़। ख़ैर, वक़्तनि पर वीडियो वॾी थी वेंदी। दोस्तो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। हीअ जेका कारकर्दगी आहे गुज़िरियल 5 सालनि में साईं ग़ुलाम रसूल महर साहब जी ऐं उनजे दोस्तनि जी आहे, जेका असां रखी आहे, वक़्तनि पर वक़्तनि रखंदा रहंदासीं। मुंहिंजा उस्ताद साधन खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे ज़रूरु तव्हां शेयर ज़रूरु कजो, कमेंट्स ज़रूरु ॾिजो साईं ग़ुलाम रसूल महर जी कारकर्दगी ते ऐं उस्तादनि जी साथ। छा मुंहिंजा लफ़्ज़ जेकॾहिं ग़लति आहिनि त मूंखे कमेंट्स में ॿुधाए छॾिजो। दादा तो हीउ ग़लति चयो, साईं वारनि धंधो कोन कयो, साईं वारनि कोशिशि कई। जेको बि तव्हां पंहिंजे दिलि तां लिखणु चाहियो भली लिखो।